वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो। उम्मीद है तव्हां आबाद हूंदा, ख़ुशि हूंदा, हमेशह जुड़िया रहो, आबाद रहो। तव्हांजी वॾी महिरबानी जो मुंहिंजे वीडियोस खे कुझु सपोर्ट कयो था, कुझु लाइक कयो था। तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे दोस्तो। अॼु ॿ नावल्स आहिनि, ॿिन्ही जो नावल निगार जे मैदान में न हुआ आहिनि। हालांकि अब्दुल कादिर ॿोड़ो जेको आहे सो ॿियो नावल आहे हिन जो। बाक़ी असीर इम्तियाज़ शाइर आहे, ॾाढो सुठो शाइर आहे, ॾाढी सुठी शाइरी कंदो आहे। उनखे हिकिड़ो पंहिंजो ॿोली जो रस चस आहे, ॿोली जो अंदाज़ आहे, पर नावल जे मैदान में न आहे। पर नावल में ॿोली जेका आहे ॾाढी सुठी आहे, शाराणे ॿोली आहे। लिखण जो ॾांहुं माना असीर इम्तियाज़ वटि आहे। बाक़ी नावल मां पढ़िया न, अॼु 14 नवंबर ते मां अॼु नावल वरिता आहिनि त पुराणा शायद थियल, पर जेसि ताईं मूंखे ख़बर पए, जेसि ताईं मां पहुचां बुक स्टोर ते नज़र पए सो के नावल वरिता आहिनि। ऐं जेको आहे सो पढ़ी वधीक राय रखबी। हाल ई मुख़्तसिर हिन जो तारीफ़ ॾिबो असांजो असीर इम्तियाज़, त मां हुनजो तारीफ़ कराए चुको आहियां। वरी तारीफ़ कयां त हीअ जेको आहे सो नौजवान आहे, जोही जे पासे जो आहे। चयो वञे थो त नावल में हिकु पूरी ज़िंदगी समायल हूंदी आहे, जिते हर क़िस्म जो हर सतह जो ज़हनी मयार रखंदड़ इंसान ज़िंदगी गुज़ारे थो। के चालाक त के सचा सादा, के सिरंदे वारा सुखिया सताबा, त के अधुघड़ा किरदार, के ईमानदार, त के ईमान जा बखिया उॾड़ींदड़ किरदार नावल जी कहाणी सां हलंदा आहिनि। ईअं ज़िंदगी खे नावल जो रूप ॾींदड़ लेखक बि के चालाक त के मासूमी सचा सादा। चालाक लेखक अक्सर अहिड़नि जी हूंदी आहे जेके हिन ज़मीन ते रहंदे आसमानी लहजे तख़्ला दुनिया फ़लसफ़ियानो बयानु रखंदा आहिनि। जॾहिं त सादा ऐं मासूम ज़िंदगी रखंदा लेखक ज़मीन ते रहंदे पंहिंजी सोच, पंहिंजो हमदर्दियूं धरती वारनि सां ॻंढे रखंदा आहिनि। असीर इम्तियाज़ जो हीउ नावल प्रीतम धरती जे माण्हुनि जे कहाणी आहे। हू सादो, सुलझणो, सेबतो नौजवान लेखक नज़र अचे थो। संदसि लिखणी सचाई सां गॾोगॾु ऊचाई बि आहे। हिन पंहिंजी धरतीअ जे किरदारनि खे सही नावल जे रूप ॾेई साबित कयो आहे त धरती सां प्यारु करे थो। हिन तख़लीक़ी ॻाल्हियूं करे वाह वाह सेड़ण बदिरां पंहिंजी धरती मेड़ण बदिरां पंहिंजी धरतीअ जा दर्द, पीड़ाऊं, ख़्वाहिशूं सचाई सादगी सां बयानु करे मुर्दा ज़मीरनि खे जाॻाइण जी कोशिशि कई आहे। बिल्कुलु साथियो, अनवर कलीम या लफ़्ज़ अनवर कलीम सुठो पाण नावल निगार आहे ऐं जेको आहे सो ॾाढो सुठो पाण लिखंदा। हीअ दोस्तो के जेको आहे सो पब्लिकेशन आहे हिन जी पंहिंजी। जेकर कंहिंखे नावल घुराइणो हुजे त हीअ दोस्त जो पब्लिकेशन जो नंबर आहे ऐं हीअ एड्रेस आहे, घुराए सघो था ऐं तव्हांखे सुठी रियायत सां मिली वेंदो साथियो। बाक़ी हिन जो जेको मुहाग आहे, नौजवान शाइर आहे अहमद शाकिर, उहो भला जो माण्हू आहे, उन ॾाढी सुठी शाइरी कंदो आहे, उन जो मुहाग आहे। दोस्तो नावल मां टुकड़ा आहिनि त मां सॼी राति जाॻंदे पियो उहो ई ख़ौफ़ आहे त मां त सॼी राति जाॻंदसि पियो उहो ई ख़ौफ़ आहे त मथां किथे असां जेका नियाणी हिन हवेली जी लूसी कुतनि जो खाए न थी वञे। उन करे बि मूंखे जाॻणो थो पए। तूं वञ आराम कर, मुंहिंजो उजागे जो अलॻो न कर। दोस्तो इहो टुकड़ो हुयो नावल में जेको मूं मुनासिब सम्झो त पढ़णु। छा असांजे मासूम ॿारनि जो मासूम हथनि तव्हां वॾनि माण्हुनि जे जूतनि मां कंडा कढण जो ठीको कयो आहे? छा असांजी औरतुनि जा जिस्म रुॻो तव्हांजे कमदार लाइ तख़लीक़ थिया आहिनि जो तव्हांजा धारिया नौकर पंहिंजी मर्ज़ी सां असांजे कुंवारनि औरतुनि जा उर भेलींदा रहंदा? दोस्तो हीअ नावल जा टुकड़ा आहिनि, ॿोली आहे, शाइराणी ॿोली, ॾाढी सुठी ॿोली आहे, किथे किथे हमरा धक खाए थो। उहा ॻाल्हि तय आहे त कंहिं बि कामयाबु नावल ऐं मंतर निगारी जो हुनर जो हुअणु ईअं उन कामयाबु कंदो आहे जीअं असीर इम्तियाज़ हिकु नक़ाद हुअण जे नाते जेकर नावल लिखणु वक़्तु नावल जी फ़नी घुटनि खे विसारे नावल लिखे थो त पोइ इहा संदसि कचाई कोठ बि हेॾी भरपूर खां पोइ जेकॾहिं नावल में हिकु मंतर निगारे विसारे वियो आहे त उन समय नावल प्रीतम खे कामयाबु नावल वारो हक़ ख़ुदि लेखक ई खसियो आहे, ॿिए कंहिं बि न। दोस्तो इहा शइ नोट करणु जहिड़ी आहे त माना नावल में जेका मंतर निगारी आहे उहा ज़रूरी हूंदी आहे। जेको आहे सो अॻिते पढ़ी वरी रखिबो ई आहे। इम्तियाज़ असीर चए थो त उन समय केतिरो न तारिका नॉबल शाहकाना रजी अमल जे पज़िराई खां पोइ कुझु नावल जहिड़ो साॻी तर्ज़ ते लिखिया विया आहिनि। उन करे बि मूं हिकु नए मौज़ू खे तहरीर करे पढ़ंदड़ ॾोह आंदो आहे, फ़क़ति उन ख़्याल सां त हाणे कुझु पढ़ंदड़ खे नओं मवाद मौज़ू ॾिजे। उन सिल में केतिरो कामयाबु ऐं फ़ैसिलो बाज़ोक पाठकनि ते संदसि नई नस्ल ते छॾियां थो जेको सिंधी अदब खे तमामु घणो पढ़े थो। ऐं नईं अखि नौजवान ज़हन खां नयनि अखियुनि ऐं नौजवान ज़हन खे मुंहिंजी कलम में पोइ क़बूलु पियो त मुंहिंजी मिनत मुस्कुराए नई पीढ़ी जे रूह जी आजा कंदसि। त दोस्तो हीअ असीर इम्तियाज़ जो नंबर आहे, जेकर के दोस्त राब्तो करणु चाहे त हीअ उनजो नंबर आहे। ऐं दोस्तो हीअ ॿियो नावल आहे जेको आहे सो ज़ेवर थियमि ज़ंजीर।
ये बि नौजवान अब्दुल कादर ॿोड़ो साहब ई आहे, त हिन बि नावल जे फील्ड में नओं आहे। जॾहिं हीअ चए थो त मां मुहाग लिखणु ईअं मुनासिबु न सम्झो, छो त पढ़ंदड़ खे ख़बर पइजी थी वञे त माना किताब कहिड़े मौज़ू ते आहे। दोस्तो मुहाग जीअं अख़बारनि जा एडिटोरियल ज़रूरी हूंदा आहिनि, ईअं किताबनि जा मुहाग ज़रूरी हूंदा आहिनि, छो त हिकिड़ो लेखक मुहाग लिखंदड़ टेका टिप्पणी कंदो आहे त नाविल में कहिड़ियूं खूबियूं आहिनि, कहिड़ियूं खामियूं आहिनि, उनजो ज़िक्र बि कयो वेंदो आहे जीअं पढ़ंदड़ खे अञा सवलाई थिए। पर हाणे सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, पंहिंजो ख़्यालु आहे, असां कंहिंजे ख़्यालनि जा क़ैद करण वारा न आहियूं। अदीब शाह सां गॾोगॾु सियासत मैदान में अॻिभरा रहिया आहिनि, पर बिरादरी जी चङे मुड़िस हैसियत सां कयल फ़ैसिला हमेशह हक़ सच ईमानदारी ते ॿधल सारा जोगा रहिया आहिनि। असांजो तारीख़ सिंध जी उतरे आख़िरी कुंड सां आहे जिते तालीम जो हुजणु रेगिस्तान ऐं सावण घाटनि वण बराबरि थिए थो। सावण घाटनि वण बराबरि थियो, पर बाबू अब्दुल कादर ॿोड़ो जो कयल ख़िदमतुनि महिनत करे किथां नौजवान गॾु नियाणी जी हिमत अफ़ज़ाई कई वई, जो अॼु हितां जूं नियाणियूं मुल्की तौरु अंदरि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्क में तालीम हासिलु कंदा गॾु सुठनि उहिदनि ते। दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि ही मां थोरो मूंखे रंडक थी विझे त माना हिन केतिरो नावल सां निभायो आहे। अदीब शाह सां गॾोगॾु सियासत जे मैदान में अॻिभरा रहिया आहिनि, बरादरी जे चङे मुड़िस जी हैसियत सां कयल फ़ैसिला हमेशह हक़ सच जे साबित थिया आहिनि। इहो ॾिसूं त इहे मामला बि अदब, सियासत, बिरादरी सभु कुझु केतिरे कामयाबियूं आहे। असांजो अब्दुल कादर ॿोड़ो जेको आहे सो वधीक पढ़ी पोइ वरी राय ॾिबी, ठीकु ठाकु राय ॾिबी, ठोके राय ॾिबी। दोस्तो 19 नवंबर 1970 जेका तारीख़ ठुले जे तारीख़ी तालीमी क़दीमी ॻोठ मीरपुर ॿोड़ो में जनमु वरितो। प्राइमरी खां मैट्रिक ताईं पंहिंजे ॻोठ जी सरकारी स्कूल तालीम हासिलु कयईं। इंटर ठुल कॉलेज मां करे सिंध यूनिवर्सिटी मैथमेटिक्स शोबे मां ग्रेजुएशन कई। दोस्तो जेको आहे सो हुनजो थोरो प्रोफाइल हुयो, सैर तफ़री फितर जे हुस्न खे वेझो वञी ॾिसण जो अॼु बि मदाह आहियां। सभु को जेको बि शाइर आहे, जेको बि अदीब आहे, उहो सैर तफ़री फितरत ऐं हुस्न जे जो मदाह हूंदो आहे, ॾिसण जो मदाह हूंदो आहे। इहा अब्दुल कादर साहिबु इहा ॻाल्हि नथी सुहे। हीअ नावल अॻु हिकु नावल चमड़े जो पथर लिखी चुको आहियां, मगर हुन किताब मुहूरत पिण किताब सां गॾु कराईंदुसि। हिन नावल जो मुहाग लिखणु इन करे मुनासिबु न ॼातो जो किताब पढ़ण वारनि जूं मुहाग लिखण अॻु में हिकु सोच घड़े वठंदो आहे, त उन करे पढ़ण वारी दिलचस्पी सां गॾु तजस्सुस ख़तमु थी पवंदी आहे। शाइरी जो शौक़ु ॾाढो आहे, मगर बाज़ाब्ता शाइरी जूं समूरियूं घुरिजूं पूरियूं करणु ॾुखियो लॻंदो आहे। दोस्त बिल्कुलु सही थो करी, जेका शाइरी नथी पए त न कयो, हिकिड़ी फील्ड का बि जेको आहे चूंड कयो जंहिंमें तव्हां पुख़्तो लिखो। इन करे असां एतिरो कुझु पढ़ियो आहे, सियासत खे, जेको फ़लसफ़े खे, तारीख़ खे, सफ़रनामे खे, एतिरो हिस्ट्री घणियूं कुझु, त पोइ असां बि फ़ैसिलो न लिखण जे मैदान में भारी आहियूं, बाक़ी पढ़ण जे मैदान में मुड़ुस माण्हू आहियूं। दोस्तो ही हुया हिन जा जेके सो किताबनि जो तारीफ़ हुयो। वीडियो वॾी थी वई आहे, तव्हांजी सपोर्ट जो मां तलबगार आहियां। तव्हांजी सपोर्ट खां सवाइ कुझु बि न आहियां। सपोर्ट इहा आहे त वीडियो खे लाइक, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। लख लाइक।